वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाक़ायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। लेडी कांस्टेबल जे टिकटॉक ते वायरल थियल वीडियो वारो मामलो जंहिंमें डीआईजी साउथ सैयद असद रज़ा वायरल वीडियो जो नोटिस वरितो आहे। लेडी कांस्टेबल खे मुअतल करण जा हुकुम जारी करे छॾिया। लेडी कांस्टेबल मारिया गिज़री पुलिस स्टेशन में मुक़रर आहे। एसएसपी ॾखण पुलिस अमलदारनि खां लेडी कांस्टेबल जी रिपोर्ट तलब करे वरिती। पुलिस हिकु प्रोफेशनल इदारो आहे, कंहिंखे बि अहिड़े गैर ज़िम्मेवाराणे अमल जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। लेडी कांस्टेबल जी टिकटॉक ते वायरल थियल वीडियो वारो मामलो जंहिंमें डीआईजी साउथ सैयद असद रज़ा वायरल वीडियो जो नोटिस वठी छॾियो। लेडी कांस्टेबल खे मुअतल करण जा हुकुम जारी करे छॾिया। लेडी कांस्टेबल मारिया गिज़री पुलिस स्टेशन में मुक़रर आहे। एसएसपी ॾखण पुलिस अमलदारनि खां लेडी कांस्टेबल जी रिपोर्ट तलब करे वरिती। पुलिस हिकु प्रोफेशनल इदारो आहे, कंहिंखे बि अहिड़ी गैर ज़िम्मेवाराणे अमल जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। एसएसपी जो इहो चवणु आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। लेडी कांस्टेबल जे टिकटॉक ते वायरल थियल वीडियो वारो मामलो जंहिंमें डीआईजी साउथ सैयद असद रज़ा वायरल वीडियो जो नोटिस वठी छॾियो आहे। लेडी कांस्टेबल खे मुअतल करण जा हुकुम जारी करे छॾिया आहिनि। लेडी कांस्टेबल मारिया गिज़री पुलिस स्टेशन में मुक़रर थियल आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फी चांडियो खां। जी ज़ुल्फी, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। आज टिकटॉक ते लेडी कांस्टेबल जी वायरल थियल वीडियो वारे मामले जो डीआईजी साउथ सैयद असद रज़ा नोटिस वरितो आहे। लेडी कांस्टेबल खे मुअतल करण जो हुकुम जारी कयो वियो आहे। लेडी कांस्टेबल मारिया गिज़री पुलिस स्टेशन में मुक़रर थियल हुई। एसएसपी ॾखण लेडी कांस्टेबल जे इन मसइले ते पुलिस खां रिपोर्ट पिणु तलब करे वरिती आहे। डीआईजी चवणु आहे त पुलिस हिकु प्रोफेशनल इदारो आहे ऐं कंहिंखे बि अहिड़ी गैर ज़िम्मेवारी कार्रवाई इजाज़त नथी ॾेई सघिजे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी ज़ुल्फी अपडेट करण जे लाइ।